नाज़रीन सखर मामा के अपडेट कंदा हलूं। नैब सखर जी शिकारपुर में कार्रवाई कई वई आहे। करप्शन केस में नामज़द ठेकेदार फरीद ब्रोही के गिरफ़्तार कयो वियो आहे। वाज़ रहे त खानपुर म्यूनसिपल कमेटी जे तरक़ियाती कमनि में करोड़े रुपया करप्शन करण जे इल्ज़ाम हेठि खानपुर जे TMO अशरफ मेमण के गिरफ़्तार कयो वियो हो। अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त सखर में नैब सखर जी शिकारपुर में कार्रवाई कई वई आहे। करप्शन केस में नामज़द ठेकेदार फरीद ब्रोही के गिरफ़्तार कयो वियो आहे। वाज़ रहे त खानपुर म्यूनसिपल कमेटी जे तरक़ियाती कमनि में करोड़े रुपया करप्शन करण जे इल्ज़ाम हेठि खानपुर जो TMO अशरफ मेमण गिरफ़्तार थियल आहे। तफ़सील मालूम कंदासीं शाहिद चन्ना खां। जी शाहिद। बिल्कुल नैब सखर अॼु शिकारपुर जे इलाके में कार्रवाई कई आहे, जंहिंमें नैब सखर करप्शन केस में नामज़द ठेकेदार फरीद ब्रोही के शिकारपुर मां गिरफ़्तार करे सखर नैब हेडक्वार्टर आंदो आहे, जिते नैब पारां जवाबदार के कुछ देर बाद जिस्मानी रिमांड लाइ एहतिसाब अदालत सखर में पेश कियो वेंदो। मां तव्हांखे ॿुधायां त खानपुर में म्यूनसिपल कमेटी जे कमनि में करोड़े रुपया करप्शन करण जे इल्ज़ाम में खानपुर जो टाउन ऑफिसर अशरफ मेमण अॻी गिरफ़्तार थियल आहे, जंहिं ते करोड़े रुपया करप्शन जा इल्ज़ाम आहिनि। जॾहिं त इन्हनि टाउन कमेटी खानपुर में ठेकेदार फरीद ब्रोही ते बि जेको कमनि ऐं तरक़ियाती कमनि कारनि जा जेके आहिनि उहे करोड़े रुपया करप्शन करण जा बि इल्ज़ाम आहिनि, जंहिं ते हू रिपोर्ट हुयो। अॼु नैब सखर जेका आहे उहा शिकारपुर में ॻुझी इतलाह ते कार्रवाई करे जवाबदार फरीद ब्रोही के गिरफ़्तार करे सखर नैब हेडक्वार्टर आंदो आहे ऐं कुछ देर बाद उनखे सखर जी एहतिसाब अदालत जे जज फरीद अनवर काज़ी जे आॾो पेश कयो वेंदो ऐं जिस्मानी रिमांड वरितो वेंदो। जी महिरबानी अवां जी शाहिद आगाही ॾियण लाइ।